अस्सलाम वालेकुम या अली मदद जिए सिंध जिए लतीफ़ई बोली जिए पाकिस्तान जिए मुंहिंजा मारोड़ा इन म्यूज़िक जी दुनिया सां प्यार कंदड़ सभिनी दोस्तनि खे मुमताज़ मौला जी तरफ़ां सलाम क़बूल पए। दोस्तो जीअं त हींअर ईद जो एल्बम काफ़ी मूंखे फ़ोन अचनि पिया, मां कोन करे सघंदुसि। ईद ते मुंहिंजो एल्बम न ईंदो। मां पंहिंजे परस्तारनि पंहिंजे चाहींदड़नि खे पंहिंजे प्यार वारनि खे ऐं कंपनियुनि खां माज़रत कंदुसि ऐं पंहिंजा शाइर जेके मूंसां हर क़दम में गॾु आहिनि, मुंहिंजा शाइर जेके आहिनि, मुंहिंजा जिगर आहिनि, मुंहिंजा बाज़ू आहिनि, उन्हनि जे सभिनि जे सलाह मशवरे सां हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे त ईद ते एल्बम मुंहिंजो न ईंदो। मुहर्रम खां पोइ इंशाअल्लाह कोशिशि करे हिकिड़ो ख़ूबसूरत एल्बम तव्हांखे पंहिंजे दर्द जूं दाहूं खणी तव्हां ताईं ज़रूरु पुॼंदुसि। हींअर हाल फ़िलहाल मां नथो करे सघां एल्बम, ऐं कुझु उन्हनि खे बि ख़ुशि रखणु चाहियां थो जिन साज़िश कई आहे त मुमताज़ मौला जो एल्बम न अचे त असांखे ॿुधो वञे। अलाह करे तव्हांखे हीअ सिंध जीअ में जायूं ॾे। मुंहिंजे लाइ जेका सिंध जे दिलनि ते बादशाही आहे ऐं जेका जॻह आहे उहा केर बि नथो मिटाए सघे। मां पंहिंजे सिंधी पंहिंजे परस्तारनि मां नाउमीद न आहियां ऐं उन्हनि जी खे खां माज़रत कंदे ईद खां पोइ एल्बम ॾींदुसि। हींअर मुंहिंजे एल्बम जो इंतज़ारु न कयो वञे। थैंक यू सो मच।